भरसां नापरकोट थाने जी हद इंडस हाईवे लुंडी शाख वटां रात जो 2 वगे नामालूम हथियार बंदन पारां अगवा कयल तालके ठुल जे ॻोठ हाजी मिठल खान बंगलानी रहवासी मज़दा ड्राइवर मोहम्मद याकूब बंगलानी के हद जी नापरकोट पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारसनि पारां मुगवी जी बाज़ियाबी लाइ लगायल धरणो 4 कलाकनि खां पोइ ख़त्म कयो वियो। DSP खानापुर ऐं ॿियनि पुलिस अमलदारनि धरणे वारी जगह पहुची बंगलानी बिरादरी के चङे मुड़स मुगवी के वारसनि ऐं धरणे में शरीक बंगलानी बिरादरी के मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे मुगवी की बाज़ियाबी लाइ 2 ॾींहंनि जी मोहलत वठी पुलिस धरणो ख़त्म कराए रोड खोलराए ट्रैफिक के वञण ॾिनो। होॾां हद जी नापरकोट ऐं ज़िले शिकारपुर के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस DSP खानापुर ऐं SHO नापरकोट सैयद अमीर अली शाह की अगवानी में मुगवी की बाज़ियाबी ऐं ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई करण के गर्ज़ से कच्चे तरफ़ रवानी थी वई है। कैमरामैन टीम से गॾु जावेद उस्मान बिरानी JTN वेब न्यूज़ करमपुर।